बचायो नारो ही लगायो, नारो ही लगायो। अमन जिंदाबाद, अमन जिंदाबाद। नादरीन ठुल 20 सेक्शन थाने जी हद में ब्रेकिंग न्यूज़ है जेका असां शेयर कयूं पिया। इंसानियत के खैर ख्वाह इलाइक़े वासियुनि खे सलाम ऐं जस हुजे जंहिं सालनि खां विढ़ंदड़ ॿिनि धुरनि खे निबेरे लाइ राज़ी कयो आहे। फ़तेह अली बंगलाणी ऐं शेर बंगलाणी धुरनि जे विच में ज़मीनी तकरार तां काफ़ी सालनि खां छिकताण हलंदड़ हुई। छिकताण खे ख़त्म करण लाइ धुरनि जे पाड़ेसरनि क़ुरान पाक खणी ॿिन्ही धुरनि जे दर चढ़ी फ़ैसिले लाइ राज़ी कयो आहे। इलाइक़े जे ज़रीन मूजिबि झेड़ींदड़ धुरियूं निबेरे लाइ राज़ी थी वियूं आहिनि। ईंदड़ अरबा ॾींहं ते मीर जहांगीर ख़ान बंगलाणी वटि धुरियूं निबेरो कंदियूं। नादरीन ठुल 20 सेक्शन थाणे जी हद मां आम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। इंसानियत जे ख़ैर ख्वाह इलाइक़े वासियुनि खे सलाम ऐं जस हुजे जंहिं सालनि खां विढ़ंदड़ ॿिनि धुरनि खे निबेरे लाइ राज़ी कयो आहे। फ़तेह अली बंगलाणी ऐं शेर बंगलाणी धुरनि जे विच में ज़मीनी तकरार तां काफ़ी सालनि खां छिकताण हलंदड़ हुई। छिकताण खे ख़त्म करण लाइ धुरनि जे पाड़ेसरनि क़ुरान पाक खणी ॿिन्ही धुरनि जे दर चढ़ी फ़ैसिले लाइ खेनि राज़ी कयो आहे। इलाइक़े जे ज़रीन मूजिबि झेड़ींदड़ धुरियूं निबेरे लाइ राज़ी थी वियूं आहिनि जॾहिं त ईंदड़ अरबा ॾींहं ते मीर जहांगीर ख़ान बंगलाणी वटि धुरियूं हिक ॿिए सां ठाह कंदियूं। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़। छो भला उदास हुआ सुहिणी सिंध जो चमन, सिंध के सजायो देश के बचायो नारो ही लगायो, नारो ही लगायो। अमन जिंदाबाद, अमन जिंदाबाद। अवांजे पंहिंजे शहर करमपुर में हकीम ज़ाहिद बपड़ यूनानी इलाज जी तसली बख़्श सहूलत मुहैया करे थो। हाणे हेठीं बीमारनि जा मरीज़ सनद याफ़्ता हकीम ज़ाहिद बपड़ खां यूनानी इलाज ज़रिए सेहत याब थी सघनि था। नामर्दी हुजे या कमज़ोरी जरियान समेत तसली बख़्श इलाज सां गॾु बे औलादी जो बे तसली बख़्श इलाज ॾिनो वञे थो त ॿिए तरफ़ मादे जी ख़राबी, गैस, कब्ज़ी, बदहाज़मो, मादे जी कमज़ोरी, घटि उमिरि में नज़र जी कमज़ोरी, मथे जो सूर, मथे के फेरो, दम, साको, खंघे, खूनी बवासीर समेत हर क़िस्म जे बवासीर जो इलाज ॾिनो वञे थो। रगन जी कमज़ोरी, कंधु ॾकणु, हथ ॾकणु, गोॾनि ऐं संदनि जे सूर सां गॾु पथरी, अदरंग, अंदरूनी ऐं ज़ाहिरी ज़ख़म ऐं औरतुनि जी बीमारियुनि जो बि इंशाअल्लाह तसली बख़्श इलाज ॾिनो वञे थो। हकीम ज़ाहिद बपड़ मूजिबि बे औलादी जे जरासीम जो गारंटी सां इलाज ॾिनो वञे थो। फ़ाइदो न थियण जी सूरत में इलाज जा पैसा वापसि कया वेंदा। पतो हकीम ज़ाहिद बपड़, ज़ाहिद क्लिनिक, लॻो नाको मस्जिद, करमपुर। राब्ते लाइ नंबर 0304 34 90 532, 0333 38 99 168।